ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। इस्लामाबाद में सदर मुमलिकत इस्लामाबाद में जलसन जे लाइ हंधि मुक़ररु करण वारे बिल ते सही करे छॾी आहे। सदर जे मंज़ूरीअ खां पोइ क़ौमी असैम्बली में मंज़ूर कयल बिल एक्ट जी शिकल अख़्तियार करे वियो। इस्लामाबाद में गैर क़ानूनी जलसन ते 3 साल ऐं ॿियो भेरो जलसो करण ते 10 साल सज़ा हूंदी। इजाज़त बावजूद थींदड़ जलसे के पुलिस ऑफिसर कंहिं बि वक़्तु ख़त्म कराए सघंदो। डिप्टी कमिश्नर इजाज़त ॾींदो। DC इजाज़त न ॾिनी त अपील चीफ कमिश्नर ॿुधंदो। अवां खे आगाह कंदासीं। ब्रेकिंग न्यूज़ आहे। इस्लामाबाद में सदर आसिफ अली ज़रदारी इस्लामाबाद में जलसन जे लाइ हंधि मुक़ररु करण वारे बिल ते सही करे छॾी आहे। सदर जे मंज़ूरीअ खां पोइ क़ौमी असैम्बली में मंज़ूर कयल एक्ट जी शिकल अख़्तियार करे वियो। इस्लामाबाद में गैर क़ानूनी जलसे ते 3 साल ऐं ॿियो भेरो जलसो करण ते 10 साल सज़ा हूंदी। सदर जे सहीअ खां पोइ क़ौमी असैम्बली में मंज़ूर कयल बिल एक्ट जी शक्ल अख़्तियार करे वियो आहे।